नाज़रीन नौ दौरो वेझो पंजो दौरो में लतीफ़ शाह बुखारी जे सालियानी उर्स मुबारक जी तक़रीबुनि जो आगाज़ थी वियो आहे। उन बाबति सां सुन था मेहरान टीवी जे रिपोर्टर अख्तर अबड़े जी रिपोर्ट। नौंदेरो भरिसां ॻोठ पंजूदरो में लतीफ़ शाह बुखारी जो सालियानो मेलो शुरू थियो आहे, जेको घुट ऐं ॿुसट जे माहौल में इलाइक़े जे माण्हुनि ख़ासि तौर ते ॿारनि जे दिलचस्पीअ जो मर्कज़ बणियल हो। मेले जे मौक़े ते ज़ाइरीन दरगाह ते हाज़िरी भरे अक़ीदत जो इज़हार कयो, जॾहिं त मल्ला खड़े में पहिरें ॿिए टें जोड़े जे मल पहलवाननि मुनीर मल्ला, मुबारक मल्ला, अब्दुल ख़ालिक खोखर, गुड्डू अबड़ो, राजा शर, औरंगज़ेब नारे जो बल हूंदसि। जॾहिं त नौंदरो बॉयज़ हायर सेकेंडरीअ में 8हीं जमायत जे शागिर्द 13 वरनि जे हसनैन नारे जो भूरो कलोड़ो खे मल दसे दाद हासिल कयो। उन्हनि खे ज़ोर आज़माई ते ताड़ियुनि ऐं पैसनि जा इनाम ॾेई दाद ॾिनो वियो। गादी नशीन सईद इनाम शाह बुखारी समेत ॿियनि चयो त लतीफ़ शाह जे मेले में मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हू अची लुत्फ़ अंदोज़ थियनि। सकाफ़त मल पहलवानी जंहिंमें सिंध पंजाह मशहूरु मल पहलवान हिसो वठंदा आहिनि। तंहिंखे अलावा असां जेके तफ़रीह लाइ ॿारनि जे लाइ चोॾे लाइ आहिनि, मिठाइनि जा दुकान आहिनि, या जेको आहे मोत जा खूह आहिनि, काफ़ी जेको आहे खोड़ सारियूं शयूं आइटम माण्हुनि जे लाइ जेको आहे असां सिंध पंजाब जा माण्हू अचनि था सर। साईं असांजो तारीख़ी मेलो आहे, क़दीमी मेलो आहे। को आहे ख़ुशी थींदी आहे जेको असांजे मेले में माण्हू अचनि था, इंजॉय करे था वञनि ऐं असां हुननि जी ख़िदमत कयूं था। ऐं अञा बि इंशाल्लाह दुआ आहे त साईं जो मेलो अञा बि वधीक जेको आहे रोशन थी वञे। ये असांखे सरकार कुझु कोन थी ॾे, धक्का खाई 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 असांजा उम्मीदा टुटी पिया आहिनि पहलवानीअ में, पर इंसाफ़ कोन थिए ई न। इन का बि ॻाल्हि कान्हे का ज़माने खां वठी मेलो लॻंदड़ आहे। असां नंढड़ा आहियूं खे मेलो ॾिसूं था। हिन वक़्तु मुंहिंजी 52 साल उमिरि आहे, 62 साल उमिरि आहे। हे तमामु पुराणो क़दीमी मेलो आहे असांजे। पाण मल जो तमामु भलो शौक़ीन हुउमि, पर मां हाणे अचण ई छॾे वियो इन जे करे त मल विढ़नि ई नथा, रुगो पाण में हिक ॿिए खे ॾे वठि करणु लॻी पई आहे। इन जे बसि ॿारनि जे लाइ मिठाई वठण आम न त मलाखड़े त न वेंदुमि। ॿारड़ा फिरणी, जंपिंग, ॿेड़ी तोड़े जानवरनि जे चिड़ियाघर ते लुत्फ़ अंदोज़ थींदे नज़र आया। अख्तर अबड़ो, मेहरान टीवी न्यूज़, नौंदेरो। सोना तराजो दितोल अले दावत गए पराया जंजल अपने गिच विच घट रब न छो ॾेई रो